फैज़ान मुफ्ती आज़म अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान मुफ्ती आज़म हिंद दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही रिसालो फैज़ान मुफ्ती आज़म हिंद मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे उनखे ओलिया कराम जी सच्ची महबत अता करे, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन खां हमेशा हमेशा जे लाइ राज़ी थी वञ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जी रात ऐं जुमे जे ॾींहुं मूं ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ो, छो त तव्हांजो दुरूद पाक मूं वटि पेश कयो वेंदो आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। दुरूद पाक जे बारे में तहक़ीक़ रज़ा। आला हज़रत इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, हीअ ॻाल्हि साबित ऐं वाज़ेह आहे त हुज़ूर जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाजी बारगाह अक़दस में दुरूदो सलाम ऐं उम्मत जा आमाल बार बार पेश कया वेंदा आहिनि ऐं हदीसुनि खे गॾु करण ऐं तरतीब ॾियण सां मूं ते हीअ ॻाल्हि ज़ाहिर थी त हर दुरूद पाक बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में 10 भेरा पेश कयो वेंदो आहे ऐं ॿिया आमाल 5 भेरा पेश कया वेंदा आहिनि। दरबार नबूवत में दुरूद पेश करण जा कुझु तरीक़ा ही आहिनि। 1. तुरबत अतहर याने क़ब्र अनवर ते हिकु फ़रिश्तो पहुचाईंदो आहे। 2. उहो फ़रिश्तो पेश कंदो आहे जेको दुरूद पढ़ण वारे सां गॾु मामूर ऐं मुवक्किल याने मुक़रर आहे। 3. सैर ऐं सयाहत करण वारा फ़रिश्ता पहुचाईंदा आहिनि। 4. हिफ़ाज़त करण वारा फ़रिश्ता दुरूद पाक खे सॼे ॾींहं जे अमलनि सां गॾु शाम जो पेश कंदा आहिनि ऐं राति जे अमलनि सां गॾु सुबुह जो पेश कंदा आहिनि। 5. हफ़्ते जे समूरनि अमलनि सां गॾु दुरूद पाक जुमे जे ॾींहुं पेश कयो वेंदो आहे। 6. सॼी उमिरि जा सभई दुरूद क़यामत जे ॾींहुं पेश कया वेंदा। कुझु भेरा जेके पेश थी चुका आहिनि उहे मक़ाम ही आहिनि। 7. मेराज जी राति आमाल पेश कया विया। 8. हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ कसूफ़ याने सिज गिरहण जी नमाज़ में ॾिठो। 9. अल्लाह पाक जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्ही कुल्हनि जे विच में पंहिंजो दस्ते कुदरत रखियो त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हर शइ रोशन याने ज़ाहिर थी वई। 10. क़ुरान करीम जे नाज़िल थियण वक़्तु समूरिन शयुनि जा इल्म ऐं मारिफ़तूं खेनि हासिल थियूं। अन्नबाउल हई सफ़ो 287। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। कोई कंहिंजी दिलि न टुटे वाक़िओ। हिकु भेरे जो ज़िक्र आहे त हिंदुस्तान जा हिकु तमामु वॾा आलिम दीन ऐं मुफ्ती इस्लाम जेके पंहिंजे ज़माने जा तमामु वॾा इमाम लेखिया वेंदा हुआ, रेलवे स्टेशन ॾांहुं वञण लाइ हिकु रिक्शा में सुवार थिया त एतिरे में हिकु परेशान हाल डोड़ंदो आयो ऐं अची अर्ज़ु कयाईं, हुज़ूर मां फ़िलाणे मुसीबत में मुब्तला आहियां, महिरबानी करे तावीज़ अता फ़रमायो। उन्हनि सां गॾु मौजूदु शख़्स नाराज़ थींदे उन शख़्स खे चवणु लॻो, गाॾीअ जो वक़्तु थी वियो आहे ऐं तूं हींअर तावीज़ वठण लाइ आयो आहीं, गाॾी निकिरी वेंदी। दिलि में ख़ौफ़ ख़ुदा ऐं रहमदिली जो समुंड रखण वारा उहे आलिम दीन बेक़रार थी उन साहिब खे फ़रमाइण लॻा, रेल वञे थी त वञणु ॾे, मां ॿी गाॾी में हलियो वेंदुसि। सुभाणे क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं अल्लाह पाक मूंखां पुछो त तो मुंहिंजे फ़िलाणे बाने जी परेशानीअ में मदद छो न कई त मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि। ईअं चई उन्हनि रिक्शे मां पंहिंजो समूरो सामान लहिरायो ऐं उन शख़्स जी मदद करण याने तावीज़ लिखण में मशग़ूल थी विया। ए आशिक़ाने ओलिया, छा अव्हांखे ख़बर आहे उहे आलिम दीन ऐं मुफ्ती इस्लाम केरु हुआ? उहा बुज़ुर्ग हस्ती इमाम अहले सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि जा शहज़ादा हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद हज़रत अल्लामा मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान नूरी रहमतुल्लाहि अलैहि हुआ। पाण पंहिंजे वालिद मोहतरम जियां इल्म तक़वा ऐं ख़िदमत ख़ल्क़ में बेमिसाल हुआ। संदन मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत जे मुतअल्लिक़ हिकु ॿियो वाक़ियो बि पढ़ो।
हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह 3 अप्रैल 1974 ईस्वी अरबा जे ॾींहुं ज़ाकिर नगर जमशेदपुर में कंहिं शख़्स जे घर तरसियल हुआ। राति वारे जलसे सबबि तमामु घणी देरि थी वई हुई ऐं फजर खां अॻु आराम लाइ खेनि तमामु थोरो वक़्तु मिलियो हो। तंहिं करे नमाज़े फजर खां पोइ औराद ऐं वज़ाइफ़ खां फ़ारिग़ थी अखियुनि में सुरमो पाए आराम करण जो इरादो फ़रमायाऊं त उते मौजूदु माण्हुनि खे को शख़्स हटाइण लॻो। हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह उन शख़्स खे फ़रमायो, माण्हुनि खां पुछी वठो मतां उन्हनि खे का हाजत हुजे, याने पाण हिन ॻाल्हि खे नापसंदि फ़रमायाऊं त माण्हुनि खे हटायो वञे। ऐं पाण रहमतुल्लाहि अलैह हमेशह इहो ई मामूल हूंदो हो त सभिनी माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण खां पोइ ई आराम फ़रमाईंदा हुआ। पर जेकॾहिं माण्हू पाण ई ख़्यालु कंदे उथी हलिया वञनि त पोइ ॿी ॻाल्हि हुई। पाण रहमतुल्लाहि अलैह परे थियो, साईं खे आराम करणु ॾियो, तव्हां हलिया वञो, साईं जिन निंड कंदा तव्हां खेनि आराम करणु ॾियो जहिड़नि जुमिलनि खां नाराज़ थींदा हुआ। छो त खेनि अंदेशो हूंदो हो त मता कंहिंजी दिलि टुटी पए या कंहिंजी अहम ज़रूरत पूरी थियण खां रहिजी वञे। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान भाव जी मदद करण जी फ़ज़ीलत। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जंहिं कंहिं मुसलमान जी दुनियावी तकलीफ़ दूरि कई त क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक उन जी उख़रवी तकलीफ़ दूरि फ़रमाईंदो। अल्लाह पाक उन वक़्त ताईं बाने जी मदद फ़रमाईंदो रहंदो आहे जेसि ताईं बानो पंहिंजे मुसलमान भाउ जी मदद कंदो रहंदो आहे। मुस्लिम शरीफ़ सफ़ो 1110 हदीस 6853। मुफ्ती आज़म से हमको प्यार है, इंशाअल्लाह अपना बेड़ा पार है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। पैदाइशी वली। जॾहिं इमाम अहले सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह जे घर संदन नंढे शहज़ादे मुफ्ती आज़म हिंद मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह जी विलादत 22 ज़ुल्हज 1310 हिजरी मुताबिक़ 7 जुलाई 1893 ईस्वी जुमे जे ॾींहुं सुबह सादिक़ जे वक़्तु बरेली शरीफ़ यूपी हिंद में थी त उन वक़्तु पाण रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे मुर्शिद जी बारगाह मारहरा शरीफ़ में हाज़िर हुआ। हज़रत सैयद शाह अबुल हुसैन अहमद नूरी रहमतुल्लाहि अलैह नमाज़े फ़जर खां पोइ मुसल्ले ते वेठे वेठे आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह खे संदन पैदा थियण वारे शहज़ादे ऐं मुस्तक़बिल जे मुफ्ती आज़म लाइ पंहिंजो जुब्बो ऐं इमामो अता कंदे फ़रमायो त मुंहिंजी हीअ अमानत अव्हां जे हवाले आहे, जॾहिं उहो ॿारु उन जो अहल थी वञे त उन खे ॾेई छॾिजो। पोइ हज़रत अबुल हसन नूरी रहमतुल्लाहि अलैह खेनि पुट जी विलादत जी मुबारक ॾींदे फ़रमायो, तव्हां बरेली तशरीफ़ वठी वञो। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जी विलादत खां अॻु आला हज़रत रहमतुल्लाहि अलैह ही दुआ घुरी हुई, ए बेनियाज़ मालिक, ए रब्बे करीम, मूंखे अहिड़ी औलाद अता फ़रमाए जेका डिघे अरसे ताईं तुंहिंजे दीन ऐं तुंहिंजनि बाननि जी ख़िदमत करे। अल्लाह पाक मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जी सूरत में संदन उहा दुआ क़बूल फ़रमाई। 6 महीननि खां पोइ हज़रत अबुल हसन नूरी रहमतुल्लाहि अलैह बरेली तशरीफ़ खणी आया त शहज़ादे आला हज़रत खे संदन हंज में ॾिनो वियो। पाण रहमतुल्लाहि अलैह पंहिंजो लुआबे दहन याने मुबारक थुक शहादत वारी आङुर सां नव मौलूद जे वात में विधी ऐं काफ़ी देरि ताईं दुआउनि सां नवाज़ींदा रहिया। 25 जमादुल उख़रा 1310 हिजरी ते 6 महीननि ऐं 3 ॾींहंनि जी उमिरि में हज़रत शाह अबुल हसन नूरी रहमतुल्लाहि अलैह खेनि पंहिंजे सिलसिले में दाख़िल फ़रमायो ऐं उन ई नंढड़ी उमिरि शरीफ़ में खेनि पंहिंजनि सभिनी सिलसिलनि जी इजाज़त ऐं ख़िलाफ़त अता कंदे इरशाद फ़रमायाऊं, हीउ ॿारु वॾो थी दीन ऐं मिलत जी वॾी ख़िदमत कंदो ऐं ख़ुदा जी मख़लूक़ खे हिन जे ज़ात मां वॾो फैज़ पहुचंदो। हीउ ॿारु वली आहे, हीउ फैज़ जो दरियाउ आहे। हिन जे निगाहुनि सां लखें गुमराह माण्हू दीन हक़ जी राह ते गामज़न थींदा। मुफ्ती आज़म हिंद और उनके खुलफ़ा सफ़ो 25 तारीख़ मशाइख़ क़ादिरिया 437/2।
हज़रत मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जो पैदाइशी ऐं असली नालो मुहम्मद आहे। वालिद मोहतरम आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पुकारण जे लाइ संदन नालो मुस्तफ़ा रज़ा रखियो। इहो नालो एतिरो त मशहूरु थियो जो अॼु खेनि इन ई नाले सां यादि कयो वञे थो। पाण रहमतुल्लाह अलैह जो तख़ल्लुस नूरी आहे। शाइर जो मुख़्तसर नालो जंहिंखे हू पंहिंजे शेरनि में असल नाले जी जाइ ते इस्तेमालु कंदो आहे उनखे तख़ल्लुस चयो वेंदो आहे। मुफ्ती आज़म रज़ा का लाडला और मुहिब सैयद अबरार है, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मुफ्ती आज़म हिंद ऐं वालिद मोहतरम इमाम अहले सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे नंढे शहज़ादे हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह खे वॾे लाॾ प्यार सां पालियो। जंहिं वक़्तु संदन विलादत थी उन वक़्तु आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी उमिरि मुबारक 38 साल हुई। हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे वालिद मोहतरम खां लॻभॻि 30 साल फैज़ हासिल कयो। मुंहिंजा प्यारा ॾाॾा मुर्शिद सैयदी कुतुब मदीना ज़ियाउद्दीन मदनी रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था, जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह दारुल इफ्ता में हूंदा हुआ त कॾहिं कॾहिं संदन नंढा शहज़ादा मुफ्ती आज़म हिंद संदन ख़िदमत में हाज़िर थींदा हुआ। बारगाह रज़ा में शहज़ादे रज़ा जी हाज़िरीअ जो अंदाज़ एतिरो प्यारो हूंदो हो जो उन तां घोर वञण लाइ दिलि चवंदी हुई। जेको बि ॾिसंदो हो उहो चई ॾींदो हो त बेशक ही मादरज़ात पैदाइशी वलीअ कामिल आहिनि। हिननि खां अलावा कंहिं ॿिए खां अहिड़े अंदाज़ जी तवक़ो नथी करे सघिजे। उन वक़्तु संदन उमिरि लॻभॻि 4 साल हुई। पाण आहिस्ते ईंदा हुआ ऐं बारगाह रज़ा में अदब सां गोॾनि भर वेही रहंदा हुआ, याने शरारती ॿारनि वांगुरु न गोड़ कंदा हुआ ऐं न ई सामान खे हेॾे होॾे कंदा हुआ। जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाहि अलैह खे संदन नंढे शहज़ादे जी विलादत ते शागिर्दनि ऐं महबत करण वारनि जे तरफ़ां मुबारकबाद ॾिनी वई त पाण फरमायाऊं, अल्लाह पाक तव्हांजी ज़बान मुबारक करे। मां त दीन जो हिकु अदना ख़ादिम आहियां ऐं मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मुंहिंजो पुटु बि दीन जी ख़िदमत खे पंहिंजो मक़सदु बणाए। मुफ्ती आज़म हिंद जो नंढपण। जॾहिं मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जी उमिरि 4 साल 4 महीना ऐं 4 ॾींहं थी त ख़ुदि इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाह अलैह संदन रस्म बिस्मिल्लाह अदा फरमाई ऐं पोइ पंहिंजे वॾे शहज़ादे हुज्जतुल इस्लाम मौलाना हामिद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह खे ख़ासि तौरु संदन तालीम ऐं निगरानी लाइ मुक़ररु फरमायाऊं। जॾहिं संदन रस्म बिस्मिल्लाह थी त पाण उन वक़्तु नमाज़ ऐं वुज़ू जा मसइला सिखी चुका हुआ। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह 3 सालनि में नाज़िरा क़ुरान करीम मुकमल कयो। संदन समूरी तालीम दारुल उलूम मंज़रुल इस्लाम आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी बरेली शरीफ़ में क़ाइमु कयल मदरसे में थी। पाण रहमतुल्लाहि अलैह नंढे हूंदे खां ई औरादो वज़ाइफ़ ऐं तिलावत क़ुरान करीम जा पाबंद हुआ। कॾहिं बि कंहिंखे खेनि नमाज़ जे लाइ चवण जी ज़रूरत न पई। पहिरीं फ़तवा। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह 18 सालनि जी उमिरि में बाक़ाइदे दीनी तालीम खां फ़ारिग़ तहसील थिया। पाण रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे वालिद मोहतरम वांगुरु पहिरीं फ़तवा रज़ाअत याने ॿारनि जे खीर पीअण जे मसइले ते लिखी। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जवाबु सही हुअण ते तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार फ़रमायो। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी पहिरीं फ़तवा ते जेका ख़ुशी संदन वालिद मोहतरम हज़रत अल्लामा मौलाना नक़ी अली ख़ान रहमतुल्लाहि अलैह खे थी हुई, अहिड़ी ई ख़ुशी उन्हनि खे पंहिंजे शहज़ादे हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जे फ़तवा ते थी ऐं पाण रहमतुल्लाहि अलैह खेनि ख़ुदि स्टैम्प मुहर ठाराए अता फ़रमाई। शारे बुख़ारी मुफ्ती शरीफ़ुल अमजदी रहमतुल्लाहि अलैह संदन पहिरीं फ़तवा जो दिलचस्प वाक़िओ हिन रीति बयानु फ़रमाइनि था। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी फ़तावा रज़विया शरीफ़ जो हथ सां लिखियल हिकु जिल्द ओताक़ में पियो हूंदो हो। आला हज़रत कुझु मसइला उते मौजूदु आलिमनि खे लिखण लाइ ॾींदा हुआ ऐं उहे हज़रात उन जे मुताबिक़ हुकुम ॾिसी जवाबु लिखी छॾींदा हुआ। हिकु ॾींहुं हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह ओताक़ में तशरीफ़ खणी विया ऐं ॾिठाऊं त हिकु साहिब फ़तावा रज़विया ॾिसी रहिया आहिनि ऐं हेठि हिकु काग़ज़ पियो आहे। पाण रहमतुल्लाह अलैह पुछियो त उन्हनि अर्ज़ु कयो हिकु मसइलो लिखणो आहे। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह खे उन्हनि सां बेतकल्लुफ़ी हुई, उन करे खेनि फ़रमायाऊं, हिन में कहिड़ो कमाल आहे जो फ़तावा रज़विया मां ॾिसी हुकुम लिखी छॾियो। पाण फ़िक़्ह जे किताबनि मां उन जे बारे में हुकुम ॾिसी लिखो।
उन्हनि बि साॻिए ई अंदाज़ में जवाबु ॾिनो त पोइ हीउ वठो ऐं तव्हां ई लिखो। मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह सुवालु वरितो। उहो रज़ाअत जो को पेचीदा यानी ॾुखियो मसइलो हो। पाण हज़रत मूंखे उहो मसइलो ॿुधायो हो, पर हिन वक़्तु यादि नथो अचे। हज़रत मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाही अलैह उते मौजूदु किताबनि मां ॾिसी उन जो हुकुम लिखियो, ताईद में इबारतूं बि लिखियूं ऐं लिखी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में मोकिले ॾिनऊं। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह लिखत सुञाणे वरिती ऐं पुछियाऊं कंहिं ॾिनो आहे? आणण वारे अर्ज़ु कयो, छोटे मियां ॾिनो आहे। घर में मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह खे सभई छोटे मियां चवंदा हुआ। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह खेनि तलब फ़रमायो। मुफ़्ती आज़म हिंद हाज़िर थिया त ॾिठाऊं त आला हज़रत निहायत ख़ुशि आहिनि। संदन पेशानी मुबारक ख़ुशीअ विचां ॿहकी रही आहे। फ़रमायाऊं, हिन ते सही करियो। सही कराइण खां पोइ आला हज़रत अल जवाबु सही या इन जहिड़ो को ॿियो जुमिलो लिखी पंहिंजी सही कई ऐं 5 रुपया इनाम अता कंदे फ़रमायाऊं, तोखे मुहर ठहिराए थो ॾियां, हाणे फ़तवाऊं लिखंदो कर। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुबारक हथनि सां मुहर जो ख़ाको तयारु फ़रमायो, कुनियत ऐं लक़ब लिखी मुहर ठाहिण वारे जे हवाले कयो। जॾहिं मुहर तयारु थी आई त खेनि घुराए अता फ़रमायाऊं। ख़ासि ॻाल्हि हीअ आहे त आला हज़रत रहमतुल्लाही अलैह उन पहिरीं फ़तवा में न को लफ़्ज़ घटायो न वधायो ऐं न ई का इस्लाह फ़रमाई। मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाही अलैह जी पहिरीं फ़तवा एतिरी त सही ऐं मुकमल हुई जो उन में किथे बि का इस्लाह करण जी गुंजाइश न हुई। आगाज़ जॾहिं अहिड़ो आहे त इंतिहा छा हूंदी? मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाही अलैह 1328 हिजरी खां 1340 हिजरी 12 सालनि ताईं पंहिंजे वालिद माजिद इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाही अलैह जी निगरानीअ में फ़तवाऊं लिखंदा रहिया। पोइ जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जो इंतिक़ाल थी वियो त पाण बाक़ाइदा फ़तवा जारी फ़रमाइण लॻा। पाण रहमतुल्लाह अलैह जे फ़तवाउनि जो मजमूओ 7 जिल्दनि ते मुश्तमिल फ़तावा मुफ़्ती आज़म जे नाले सां मौजूदु आहे। पाण रहमतुल्लाही अलैह वटि अरब शरीफ़, अफ्रीका, मॉरिशस, इंग्लैंड, अमेरिका, मलाइशिया, बांग्लादेश ऐं पाकिस्तान वग़ैरह मां दीनी मसइलनि बाबति ख़त ईंदा हुआ ऐं पाण उन्हनि जा जवाब इरशाद फ़रमाईंदा हुआ। आलिम व मुफ्ती फ़क़ीह है बेबदल, खूब खुश अखलाक व बा किरदार है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। काग़ज़ जो अदब। ताजदार अहले सुन्नत शहज़ादे आला हज़रत सैयदना व मौलाना अलहाज मोहम्मद मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाही अलैह अल मारूफ़ हुज़ूर मुफ़्ती आज़म हिंद सादन काग़ज़नि में हुरूफ़ मुफ़रदा याने अलॻि अलॻि लिखियल हरफ़नि जहिड़ोक अलफ़, बा, ता वग़ैरह जी बि ताज़ीम कंदा हुआ, छो त उहे क़ुरान, हदीस ऐं शरीअत जूं ॻाल्हियूं लिखण में कमु ईंदा आहिनि। पाण रहमतुल्लाही अलैह 1391 हिजरी में जॾहिं दारुल उलूम रब्बानिया बांदा हिंद जे सालियाने दस्तारबंदीअ वारे इज्तिमा में तशरीफ़ फ़रमा थिया त सुवारीअ तां लही कुझु क़दम ई अॻिते हलिया हुआ त संदन नज़र उर्दू लिखाईअ वारनि काग़ज़ जे कुझु पुराणनि टुकरनि ते पई। पाण रहमतुल्लाही अलैह फ़ौरन उन्हनि खे ज़मीन तां खयों ऐं फ़रमायाऊं, काग़ज़नि ऐं अरबी हरफ़नि, छो त उर्दू जी कुझु हरफ़नि खां अलावा ॿिया सभई हुरूफ़ अरबी आहिनि, जो एहतराम करणु घुरिजे, छो त इन्हनि सां क़ुरान अज़ीम, हदीस ऐं तफ़सीर वग़ैरह तरतीब ॾिना वेंदा आहिनि। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़रत थिए। काश मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाही अलैह जे सदक़े असांखे बि मुक़दस औराक़ जो अदब नसीब थी वञे। लिखाई कहिड़ी बि ज़बान में हुजे, उन ते पेर न रखो, अहिड़ा पायदान दरवाज़नि जे ॿाहिरां न रखो जिन ते वेलकम लिखियल हूंदो आहे। जेके ख़ुशि नसीब मुसलमान तहरीरुनि जो अदब कंदे अख़बारूं, मुक़दस काग़ज़ ऐं पाठा वग़ैरह ज़मीन ते ॾिसी खणी वठंदा आहिनि ऐं उन्हनि खे विच समुंड या कंहिं उहे दरिया में थधो कंदा आहिनि, उहे रश्क करण जे लाइक़ु आहिनि। ऐं ज़मीन तां मुक़दस काग़ज़ खणण वारनि लाइ ख़ुशख़बरी आहे त मुतबरिक काग़ज़ खणण जी फ़ज़ीलत।
मुसलमाननि जे चोथें ख़लीफ़े हज़रत मौलाए काइनात अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त नबीअनि जे सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेको शख़्स ज़मीन तां अहिड़ो काग़ज़ खणे जंहिंमें अल्लाह पाक जे नालनि मां को नालो लिखियलु हुजे त अल्लाह पाक उन खणण वारे जो नालो रूहनि जे सभ खां आला मक़ाम इल्लीयीन में बुलंद फ़रमाईंदो ऐं संदन वालिदैन जे अज़ाब में घटिताई फ़रमाईंदो, तोड़े जो संदन वालिदैन ग़ैर मुस्लिम ई छो न हुजनि। मजमउ ज़वाइद 300/4 हदीस 6846। अल्हम्दुलिल्लाहिल करीम। आशिक़ाने रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी सहाबा किराम ऐं अहले बेते अतहार अलैहिमु रिदवान ऐं औलियाए किराम रहिमहुमुल्लाह जी महबत उन्हनि जे अदब ऐं फैज़ान खे आम करण वारी तंज़ीम आहे। दावत इस्लामी जे हिकु शोबे जो नालो शोबे तहफ़ुज़ औराक़ मुक़द्दसा आहे, जंहिंजो कमु घिटियुनि महलनि ऐं मस्जिदुनि वग़ैरह में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा दॿा ऐं ड्रम वग़ैरह रखी मुक़दस औराक़ गॾु करण ऐं बाद में उन्हनि खे मुफ़्तियाने कराम जे ॾिनल हिदायतुनि मुताबिक़ थधो करणु आहे। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह पीरे कामिल हज़रत मौलाना मुफ्ती ग़ुलाम मोहम्मद ख़ान साहिब शेखुल हदीस जामिया अमजदिया नागपुर 1953 ईस्वी खां अॻु कंहिंजा मुरीद न थिया हुआ ऐं खेनि ऐं कंहिं बि सिलसिले सां वाबस्ता थियण लाइ बेचैन हुआ। हिकु ॾींहुं हज़रत अल्लामा मुफ्ती अब्दुल रशीद साहिब बानी जामिया अमजदिया नागपुर खां पुछियाऊं, हुज़ूर कंहिंजो मुरीद थियणु घुरिजे? जंहिं ते हज़रत इरशाद फ़रमायो, मौलाना हाणे अहिड़ा माण्हू किथे रहिया आहिनि जेके शरीअत ऐं तरीक़त में कामिल हुजनि सवाइ मुफ्ती आज़म हिंद जे। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जूं ख़ासियतूं। हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जे चाचा जान मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जो 1329 हिजरी में इंतकाल थियो त संदन वॾा भाउ मौलाना हामिद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह मदरसे मंज़र इस्लाम जा मुहतमिम बणिया त पाण रहमतुल्लाहि अलैह फ़तावा लिखंदा हुआ ऐं तदरीस फ़रमाईंदा हुआ। खेनि कंहिं बि शख़्स टहक ॾींदे न ॾिठो। पाण हर कमु करण या कंहिं बि शइ जे ॾियण ऐं वठण में साॼे हथ जो एतमाम फ़रमाईंदा हुआ। हदीस जे किताबनि मथां ॿिया किताब न रखंदा हुआ। मीलाद पाक या महफ़िल नात ऐं मनक़बत जी महफ़िल में आख़िर ताईं अदब सां वेठा रहंदा हुआ। बीमारनि जी इयादत लाइ तशरीफ़ वठी वेंदा हुआ। उलमाए कराम जी निहायत एहतराम कंदा हुआ ऐं सादात कराम जो अहिड़े अंदाज़ सां एहतराम कंदा हुआ जीअं रिआया पंहिंजे बादशाह जो एहतराम कंदी आहे। ॾाढ़ी रखण ऐं इस्लामी लिबास पाइण जी तलक़ीन कंदा हुआ। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जे इमाम शरीफ़ सां महबत। हज़रत मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह हिकु साल दारुल उलूम फैज़ुर रसूल ब्राउन शरीफ़ जे सालियाने जलसे दस्तारे फ़ज़ीलत जे मौक़े ते तशरीफ़ खणी आया त फैज़ुर रसूल जे उस्तादनि हज़रत मुफ्ती आज़म रहमतुल्लाहि अलैह खां दरसे हदीस वठी हदीस पढ़ाइण जो फ़ैसिलो कयो। हज़रत मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जी इजाज़त सां दरसे हदीस जी हिकु नूरानी महफ़िल मुनअक़िद थी। दरसे हदीस जी उन महफ़िल में शिरकत करण वारनि जे लाइ लाज़मी क़रार ॾिनो वियो त हू इमामो शरीफ़ ॿधी महफ़िल में शरीक थियनि। तंहिं करे दारुल उलूम जा समूरा उस्ताद उन मजलिस में इमामो ॿधी शरीक थिया। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, तव्हां मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जी सुन्नत रसूल इमाम शरीफ़ सां महबत ॾिठी। पाण रहमतुल्लाह अलैह जो इमाम शरीफ़ सां महबत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त पाण जिन उलमाए कराम ऐं मुफ्तियाने उज़ाम खे ख़िलाफ़त अता फ़रमायाऊं उन्हनि मां घणनि खे पंहिंजनि हथनि सां इमामो शरीफ़ ॿधाऊं ऐं केतिरनि खे जुब्बो दस्तार ऐं टोपी बि अता फ़रमायाऊं। संदन मुबारक अंदाज़ ही हो त पाण वेकिरो ऐं अक्सर करे अच्छे बादामी रंग जो इमामो शरीफ़ ॿधंदा हुआ। हज़रत अल्लामा मुफ्ती अब्दुल मन्नान आज़मी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह सादे नमूने इमामो ॿधंदा हुआ, पर संदन मथे मुबारक ते इमामो एतिरो त ख़ूबसूरत लॻंदो हो जो ॾिसण वारा चवंदा हुआ ॼण त इमामो ठहियो ई हिननि जे लाइ आहे।
मुफ्ती आज़म हिंद जो इमामो अमीर अहल सुन्नत जे मथे ते शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुमुल आलिया इरशाद फ़रमाइनि था, दावत इस्लामी जे ठहण खां पहिरियां कराची जे इलाइक़े खारादर में हज़रत सैयदना मोहम्मद शाह दुल्हा बुख़ारी सब्ज़वारी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार शरीफ़ वारे हैदरी मस्जिद में आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे ख़लीफ़े मदाहुल हबीब हज़रत मौलाना जमीलुर रहमान क़ादरी रज़वी रहमतुल्लाह अलैह जा शहज़ादा हज़रत अल्लामा मौलाना हमीदुर रहमान क़ादरी रज़वी रहमतुल्लाहि अलैह इमामत फ़रमाईंदा हुआ। संदन घर मस्जिद खां तक़रीबन 6-7 किलोमीटर परे हो। उन्हनि वटि हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जो बाबरकत इमामो शरीफ़ हो। फ़जर जी नमाज़ ते संदन तशरीफ़ आवरी न थियण जे सबबि फ़जर जी इमामत जी सआदत मूंखे मिलंदी हुई ऐं उन्हनि जो हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह वारो इमामो शरीफ़ मूंखे नसीब थी वेंदो हो, जंहिंमां मां बरकतूं हासिल कंदो हुयुसि। अल्हम्दुलिल्लाह, हिक वली कामिल जो इमामो शरीफ़ केतिरा ई भेरा मुंहिंजनि हथनि ऐं मथे सां लॻो आहे। इंशा अल्लाह मुंहिंजनि हथनि ऐं मथे खे जहन्नम जी बाहि न छुहंदी ऐं जॾहिं हथनि ऐं मथे खे न छुहंदी त पोइ इंशा अल्लाह समूरो बदन ई महफ़ूज़ रहंदो। अमीर अहल सुन्नत मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जी बारगाह में आजिज़ी कंदे अर्ज़ कनि था, मुफ्ती आज़म बड़ी सरकार है जबकि अदना सा गदा अत्तार है, इंशा अल्लाह मग़फ़िरत हो जाएगी, ए वली तेरी दुआ दरकार है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जी शादी खाना आबादी। पाण रहमतुल्लाहि अलैह जी शादी पंहिंजे चाचे मोहम्मद रज़ा ख़ान साहिब जे घर में थी। अल्लाह पाक खेनि 7 ॿारनि जी नेमत सां नवाज़ियो, जिन में हिकु पुटु ऐं बाक़ी सभु नियाणियूं हुयूं। संदन फ़र्ज़ंद अनवर रज़ा नंढड़ी उमिरि में ई वफ़ात करे विया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह हुक्मराननि खां परे रहंदा हुआ। मुफ्ती आज़म हिंद हज़रत अल्लामा मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह वज़ीरनि ऐं हुकूमती उहिदेदारनि खां हमेशा परे रहंदा हुआ। जीअं रईसुल क़लम हज़रत अल्लामा अरशदुल क़ादरी रहमतुल्लाहि अलैह लिखनि था, इहो बि दीनी गैरत जो हिकु बेमिसाल नमूनो आहे त सरकार मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह पंहिंजे 92 सालनि जी डिघी ज़िंदगीअ में न कॾहिं कंहिं मुल्क जे सरबराह जे घर विया ऐं न ई कंहिं वॾे हुक्मरान जे बंगले में ॾिठा विया। पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त मुल्क जे केतिरनि ई सरबराहनि ऐं वक़्त जे केतिरनि ई सुल्ताननि संदन मजलिस में हाज़िर थियण जी इजाज़त घुरी, पर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह ही फ़रमाए मिलण खां इनकार करे छॾियो त हिकु दरवेश जो बादशाहनि ऐं हुकूमती माण्हुनि सां कहिड़ो वासितो। मुफ्ती आज़म की इस्तक़ामत व करामत सफ़ो 110। याने मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद माजिद जे हिन शेर जो अमली नमूनो हुआ, करूँ मदह अहले दुवल रज़ा, पड़े इस बला में मेरी बला, मैं गदा हूँ अपने करीम का, मेरा दीन पारे ना नहीं। शरह कलाम रज़ा आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे हिन कलाम जे मक़ता जो मतिलबु ही आहे त ए रज़ा, मां ऐं दौलतमंदनि नवाबनि ऐं हुकुमराननि जी तारीफ़ ऐं ख़ुशामद करियां? न न, हरगिज़ न, मूंखां त इहो थी न सघंदो। मां त पंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जो फ़क़ीर आहियां। मुंहिंजो दीन मानीअ जो टुकड़ो न आहे जो जेॾांहुं माल ॾिसी ओॾांहुं लड़ी पवे। सोन जी मुंडरी पाइण मर्द जे लाइ हराम आहे। हज़रत अल्लामा अरशदुल क़ादरी रहमतुल्लाहि अलैह लिखनि था, शहज़ादे आला हज़रत हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जे लाइ सभ खां वधीक तकलीफ़ ॾींदड़ मंज़र इहो हूंदो हो जॾहिं पाण कंहिं मुसलमान खे इस्लामी शरीअत जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे ॾिसंदा हुआ। अमरुम बिल मारूफ़ व नहयुन अनिल मुनकर, याने नेकीअ जो हुकुम ॾियणु ऐं बुराईअ खां मना करणु जो फ़र्ज़ अदा करण वक़्तु पाण
नंढे वॾे अमीर ग़रीब ऐं हाकिम महकूम जे विच में को फ़र्क़ु न कंदा हुआ। संदन दरबार जो आम मामूल हो त को वॾे खां वॾो रईस या मालदार हुजे या आला उहिदेदार जॾहिं बि संदन ख़िदमत में हाज़िर थींदो हो ऐं जेकॾहिं उन जी आंगुर में सोन जी मुंडी हूंदी हुई त पाण फ़ौरन उहा लहराए छॾींदा हुआ ऐं निहायत शफ़क़त ऐं महबत सां खेसि तलक़ीन फ़रमाईंदा हुआ त शरीअत मुहम्मदी में मर्दनि लाइ सोन जो इस्तेमालु हराम आहे। पोइ निहायत दिलि लुभाईंदड़ लहजे में इरशाद फ़रमाईंदा हुआ, को गुनाह हिकु या ॿिनि लम्हनि या हिकु या ॿिनि कलाकनि जो हूंदो आहे, पर सोन जी मुंडी पाइण जो गुनाह अहिड़ो आहे जो जेसिताईं उहा पातल हूंदी तेसिताईं मुसलसल गुनाह ई गुनाह आहे। मुंडीअ जे बारे में तफ़सीली दीनी मसइला ॼाणण जे लाइ अमीर अहले सुन्नत जी किताब 550 सुन्नतूं ऐं आदाब जो मुतालो करियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। काश मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जे सदक़े असां बि नेकीअ जी दावत ॾियण ऐं बुराईअ खां रोकण वारा बणिजी वञूं। जेकॾहिं तव्हां कंहिं नेकीअ जी दावत ॾींदव त हिकु हिकु कलमे जे बदिले हिकु हिकु साल जी इबादत जो सवाबु हासिलु कंदव। जीअं त इमाम अबू हामिद मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु भेरे हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम बारगाह खुदावंदी में अर्ज़ु कयो, या अल्लाह पाक, जेको पंहिंजे भाउ खे नेकी जो हुकुम करे ऐं बुराईअ खां रोके उन जी जज़ा छा आहे? अल्लाह पाक इरशाद फरमायो, मां उन जे हिकु हिकु कलमे जे बदिले हिकु हिकु साल जी इबादत जो सवाबु लिखंदो आहियां ऐं उन खे जहन्नम जी सज़ा ॾियण में मूंखे हया ईंदो आहे। सुबहान अल्लाह। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, नेकियुनि जा हरीस बणिजी वञो। ॿियनि खे नमाज़ी बणाइण जी मुहिम तेज़ खां तेज़ करे छॾियो। जॾहिं बि जमायत सां नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद ॾांहुं वञो त ॿियनि खे बि तरग़ीब ॾेई पाण सां गॾु वठी वञो। जिन खे नमाज़ न ईंदी आहे उन्हनि खे नमाज़ सेखारियो। जेकॾहिं तव्हांजी कोशिशुनि सां को हिकु शख़्स बि नमाज़ी बणिजी वियो त जेसिताईं हू नमाज़ूं पढ़ंदो रहंदो उन जे हिकु हिकु नमाज़ जो सवाबु तव्हांखे बि मिलंदो रहंदो। दावत इस्लामी जे मदरसतुल मदीना बालिग़ान में दाख़िला वठी छॾियो। उन में पाण बि क़ुरान करीम सिखो ऐं ॿियनि खे बि सेखारियो। तव्हां खां सिखण वारो जॾहिं बि तिलावत कंदो तव्हांखे बि उन जी तिलावत जो सवाबु मिलंदो रहंदो। तव्हां पाण बि सुन्नतुनि ते अमल करियो ऐं ॿियनि खे बि अमल करण ते आमादा करियो। जेकॾहिं तव्हां कंहिंखे हिकु सुन्नत बि सेखारे छॾी त हाणे हू जॾहिं बि उन सुन्नत ते अमल कंदो तव्हांखे बि उन सुन्नत ते अमल करण वारे जीअं सवाबु मिलंदो रहंदो। अलाकाई दौरा बराए नेकीअ जी दावत ऐं क़ाफ़िलनि में सुन्नतुनि भरे सफ़र ज़रिए पंहिंजे ऐं ॿियनि जी इस्लाह जी ज़बरदस्त मुहिम हलाए मुसलमाननि खे नेक बणाइण वारे मशीन बणिजी वञो। इनशा अल्लाह सवाब जा ढेर लॻी वेंदा ऐं ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। नेकीअ जी दावत ॾियण ते आख़िरत में मिलण वारो सवाबु जेकॾहिं बानो दुनिया में ई ॾिसी वठे त हिकु घड़ी बि बेकार न विञाए ऐं हर वक़्तु नेकीअ जी दावत जूं धूमूं मचाईंदो रहे। मैं नेकी की दावत की धूमें मचाऊं, तू कर ऐसा जज्बा अता या इलाही। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मुस्तफ़ा जे 5 अखरनि जी निस्बत सां मुफ्ती आज़म जा 5 वाक़िआ। 1 बयान रोकराए तौबह करायाऊं। चयो वञे थो त हिकु भेरे कंहिं जलसे में शहज़ादे आला हज़रत हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह स्टेज ते जलवा अफ़रोज़ हुआ। हिकु जोशीले मुक़रर खुफ़िया पुलिस खे मुख़ातिब कंदे जोशे ख़िताबत में चई वेठो, जेकॾहिं हुकूमत जा करामन कातिबीन मौजूदु आहिनि त लिखी छॾनि त इहे लफ़्ज़ ॿुधंदे ई हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह फ़ौरन उन खे टोकियो ऐं तौबह करण जो हुकुम फ़रमायो, जंहिं ते उन मुक़रर फ़ौरन तक़रीर रोके अलल ऐलान तौबह कई। अल्लाह पाक जी मुफ्ती आज़म हिंद ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़रत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जे टोकण जो सबबु ही हो त मुक़रर याने तक़रीर करण वारो हुकूमत जी खुफ़िया पुलिस के माअज़ अल्लाह किरामन कातिबीन याने बाननि जा अमल लिखण वारनि बुज़ुर्ग ऐं मासूम फ़िरिश्तनि जहिड़ो चयो हो। पे करे रुश्दो हिदायत मुफ्ती आज़म की ज़ात
आमिल कुरान सुन्नत मुफ्ती आज़म की ज़ात सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 2 ॻाल्हि मञी वठनि हा। हज़रत मौलाना हफ़ीज़ुर रहमान साहिब मरहूम जो बयानु आहे त हिकु भेरे मां पंहिंजे निहायत वेझे अज़ीज़ सां गॾु मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैहि सां मुलाक़ात लाइ हाज़िर थियुसि। मुलाक़ात खां पोइ हज़रत महिमान नवाज़ीअ लाइ इसरार फ़रमायो त असां तरसी पियासीं। इन दौरान शाह जहानपुर खां कुझु अक़ीदतमंद हाज़िर थिया। हज़रत जे दस्त बोसी करे वेही रहिया ऐं पोइ फ़ौरन ई वापसि वञणु लॻा। हज़रत उन्हनि खे रोकण लाइ ख़ुसूसी तवजो फ़रमाई, पर उहे न तरसिया ऐं स्टेशन ॾांहुं रवाना थी विया, पर खेनि ट्रेन न मिली। पोइ बस स्टैंड ॾांहुं आया त उते बि उन्हनि खे बस न मिली। बस स्टैंड जे मैनेजर खेनि ॿुधायो त हिन वक़्तु शाह जहानपुर ॾांहुं का बि बस न वेंदी, सुबुह जो वेंदी। नेठि उहे दिलि शिकस्ता थी वापसि हज़रत जे आस्थाने आलिया यानी घर मुबारक ॾांहुं रवाना थिया। हुज़ूर मुफ्ती आज़म इन्हनि जे वञण खां पोइ हज़रत मौलाना हफ़ीज़ुर रहमान साहिब खे फ़रमायो, हीअ सभु हज़रात थोरी देरि खां पोइ वापसि अची वेंदा। खेनि न बस मिलंदी ऐं न ई ट्रेन। थोरी देरि खां पोइ काफ़ी परेशानी बर्दाश्त करे थकिजी ॿीहर अची हज़रत जे आस्थाने ते पहुता। उन्हनि खे ॾिसी मौलाना साहिब मुस्कराइण लॻा। हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैहि बि तबसुम फ़रमायो ऐं पोइ सभिनी माण्हुनि सां गॾिजी वेही खाधो तनावुल फ़रमायो। अल्लाह पाक जी मुफ्ती आज़म हिंद ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंबर 3 ख़ादिमा जे तकलीफ़ जो ख़्याल। शारिह बुख़ारी हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद शरीफ़ुल अमजदी रहमतुल्लाह अलैहि जे बयान जो ख़ुलासो आहे त मां जॾहिं मुफ्ती आज़म हिंद हज़रत अल्लामा मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि जी ख़िदमत में बरेली शरीफ़ में हाज़िर थियुसि त पाण दारुल इफ़्ता जी ख़िदमत मुंहिंजे हवाले फ़रमाए छॾियाऊं। मां ॾींहं जो मसइलनि जा जवाब लिखंदो हुयुसि ऐं इशा खां पोइ खेनि ॿुधाईंदो हुयुसि। पाण जिते मुनासिबु सम्झंदा हुआ उते इस्लाह फ़रमाईंदा हुआ। इहा मजलिस आम तौर ते 2 या 3 कलाकनि जी हूंदी हुई, पर कॾहिं कॾहिं 4 कलाक बि जारी रहंदी हुई। इन्हनि ई ॾींहंनि में हिकु भेरे जॾहिं सख़्तु सियारे जी मौसम हुई, कमरे में हज़रत जे लाइ सिगरी रखियलु हुई, जेका कुझु वक़्त खां पोइ थधी थियणु लॻी। ओचितो पाण रहमतुल्लाहि अलैहि फ़रमायो, जेकॾहिं वधीक कोयलो हुजे हा त सिगरी ई गरम थी वञे हा। मूं अर्ज़ु कयो, अंदरि ख़ादिमा खे चई कोयलो घुराए वठां। पाण फ़रमायाऊं, वेचारी सॼो ॾींहुं कमकार करे थकी टुटी सुम्ही पई हूंदी, बसि छॾियोसि। अल्लाह पाक जी मुफ्ती आज़म हिंद ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 4 मुफ्ती आज़म रहमतुल्लाह अलैहि इस्लाह फ़रमाई। हज़रत अल्लामा मौलाना ग़ुलाम आसी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मां पंहिंजे नाले जी शुरूआत में बरकत ख़ातिर लफ़्ज़ मुहम्मद शामिल करे छॾियो हो। इन ते शहज़ादे आला हज़रत मुफ्ती आज़म मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि तंबीह फ़रमाई त हिते इस्मे रिसालत याने मुहम्मद न हुजणु घुरिजे। मूं फ़ौरन अर्ज़ु कयो त हुज़ूर, पोइ मुहम्मद अब्दुल हई बाबति कहिड़ो हुकुम थींदो? जंहिंजे जवाब में पाण फ़रमायाऊं, कुजा अब्दुल वही व कुजा ग़ुलाम आसी, याने किथे अब्दुल हई ऐं किथे ग़ुलाम आसी। अल्लामा साहिब फ़रमाइनि था, इहो जवाबु ॿुधी मां हैरान थी वियुसि ऐं हज़रत जे तफ़क़ुह फ़िद्दीन दीनी मसइलनि जी ॼाण जी अज़मत मुंहिंजी दिलि में घर करे वई। पाण रहमतुल्लाहि अलैहि पंहिंजे इरशाद सां हिन ॻाल्हि जी रहनुमाई फ़रमाई आहे त जंहिं नाले जी शुरूआत में लफ़्ज़ मुहम्मद लिखियो वञे, जेकॾहिं उन नाले जो इतलाक़ लफ़्ज़ मुहम्मद ते दुरुस्त हुजे त अहिड़ी सूरत में मुहम्मद लफ़्ज़ लॻाइणु दुरुस्त आहे जीअं मुहम्मद सादिक़, ऐं जेकॾहिं उन नाले जो इतलाक़ लफ़्ज़ मुहम्मद ते दुरुस्त न हुजे त अहिड़े नाले जी शुरूआत में लफ़्ज़ मुहम्मद लॻाइणु दुरुस्त न आहे, जीअं मोहम्मद ग़ुलाम हुसैन। हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल हई आहिनि, तंहिं करे मुहम्मद अब्दुल हई चवणु दुरुस्त आहे। हई अल्लाह पाक जो नालो आहे जंहिंजी माना आहे ज़िंदा। अब्दुल हई जो मतिलबु आहे त अल्लाह पाक जो बानो, यकीनन मुहम्मद अल्लाह पाक जा ख़ासि बाना आहिनि, पर ग़ुलाम आसी न आहिनि।
तंहिं करे मुहम्मद ग़ुलाम आसी चवणु मुनासिब न आहे। अल्लाह पाक जी मुफ्ती आज़म हिंद ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, दोनों जहां सरकार का मुझको सदका लगता है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मालूमाती फ़तवा। सवाल, अब्दुल क़ादिर, अब्दुल क़दीर, अब्दुल रज़ाक़ वग़ैरह नालनि वारनि माण्हुनि खे सिर्फ़ु क़ादिर, क़दीर या रज़ाक़ चवणु कीअं आहे? जवाब, शहज़ादे आला हज़रत हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद मौलाना मोहम्मद मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, अहिड़नि नालनि मां लफ़्ज़ अब्द हटाए छॾणु तमामु ख़राबु ॻाल्हि आहे ऐं किन हालतुनि में नाजाइज़ ऐं गुनाह हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं कुफ़्र जे क़रीब पइजी वेंदो आहे। कंहिं शख़्स खे क़ादिर चवणु जाइज़ आहे। हिन सूरत में अब्दुल क़ादिर खे क़ादिर चवणु ख़राबु आहे, जॾहिं त क़दीर अल्लाह पाक खां सवाइ कंहिं ॿिए खे चवणु जाइज़ न आहे। जीअं बेदावी में आहे त जेकॾहिं कंहिंजो नालो अब्दुल क़ुद्दूस, अब्दुल रहमान, अब्दुल क़यूम आहे त उनखे क़ुद्दूस, रहमान, क़यूम चवणु ईअं ई आहे जीअं कंहिंजो नालो अब्दुल्ला हुजे ऐं उनखे अल्लाह चवणु इंतिहाई सख़्तु ॻाल्हि आहे। वल इयाज़ु बिल्लाह। तंहिं करे जंहिंजो नालो अब्दुल क़ादिर हुजे उनखे अब्दुल क़ादिर ई चयो वञे, जंहिंजो नालो अब्दुल क़दीर हुजे उनखे अब्दुल क़दीर ई चवणु ज़रूरी आहे। अब्दुल क़ुद्दूस खे अब्दुल क़ुद्दूस, अब्दुल रहमान खे अब्दुल रहमान, अब्दुल क़यूम खे अब्दुल क़यूम, अब्दुल्ला खे अब्दुल्ला ई चवणु फ़र्ज़ु आहे। हिते अब्द लफ़्ज़ खे हज़फ़ करणु याने हटाए छॾणु सख़्तु हराम ऐं कुफ़्र हूंदो। वल इयाज़ु बिल्लाह। नंबर 5, मुबालिग़ा आराई खां एहतियात। हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जी ज़बान मुबारक मां हमेशा सोन सां तोरण जहिड़ा लफ़्ज़ निकिरंदा हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह जॾहिं बि कंहिंजी वफ़ात जी ख़बर ॿुधंदा हुआ त फ़ौरन दुआए मग़फ़िरत जे लाइ हथु खणंदा हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में फ़ौत थी वञण वारनि जे बारे में केतिरा ई ख़त पेश कया वेंदा हुआ। संदन ताज़ियत करण में मुबालिग़ा आराई खां बचण जो शानदार वाक़ियो पढ़ो। हिकु भेरे कंहिं ताज़ियती ख़त जो जवाबु लिखणो हो। शहज़ादे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह मुफ्ती मुजीबुल इस्लाम साहिब खे फ़रमायो, तव्हां जवाबु लिखो, मां इन ते सही करियां थो। जीअं त मुफ्ती साहिब लिखियो त तव्हांजो ख़त मिलियो। साहिबज़ादे जे इंतक़ाल जी ख़बर पढ़ी तमामु घणो अफ़सोस थियो। हज़रत जवाबु ॿुधण खां पोइ फ़ौरन फ़रमायो, तमामु घणो अफ़सोस त न थियो, पर हा अफ़सोस थियो। अल्लाह पाक जी हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ए आशिक़ाने रसूल, इहो हुयो हिकु वलीउल्लाह ऐं सचे आशिक़ रसूल जो लिखणु ऐं ॻाल्हाइण में एहतियात। हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह खे पंहिंजे वालिद मोहतरम आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे फ़ैज़ान सां लिखणु ऐं ॻाल्हाइण में एहतियात जी तरबियत हासिल थी हुई। हुज़ूर आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह बि निहायत मुहतात अल्फाज़ इस्तेमालु फ़रमाईंदा हुआ। असांखे बि मुहतात अल्फाज़ इस्तेमालु करण जी आदत बढ़ाइणु घुरिजे। मिसाल तौरु कंहिंजे वालिद साहिब जे इंतक़ाल थी वञण ते हिन क़िस्म जा लफ़्ज़ चवण त मूंखे तव्हांजे वालिद साहिब जी मौत जी ख़बर ॿुधी सख़्तु झटिको लॻो, तमामु घणो सदमो पए थो, मां तमामु घणो उदास थी वियुसि, मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। इहे समूरा जुमिला क़ाबिले ग़ौर आहिनि। जेकॾहिं दिलि जी कैफ़ियत अहिड़ी न हुजण जी सूरत में को ॼाणी वाणी अहिड़ा जुमिला चवे त उन कूड़ ॻाल्हायो ऐं गुनाहगार ऐं जहन्नम जे अज़ाब जो हक़दार बणियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 3 हज। सरकार मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह खे हज ऐं मदीने मुनव्वरा जी ज़ियारत जी सआदत 3 भेरा नसीब थी। आख़िरी भेरे हाज़िरीअ जे मौक़े ते पाण रहमतुल्लाहि अलैह मके पाक में उन्हनि हरमैन शरीफ़ैन जे आलिमनि सां बि मुलाक़ात कई, जिन आला हज़रत रहमतुल्लाह अलैह सां संदन ज़िंदगी में हरमैन तय्यबैन में मुलाक़ात जी सआदत हासिल कई हुई। पाण पंहिंजे हिकु कलाम में लिखनि था, खुदा खैर से लाए वो दिन भी नूरी, मदीने की गलियां बुहारा करूँ मैं। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जी नातिया शायरी।
शहज़ादे आला हज़रत मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह के विरसे में नातिया शाइरीअ जो बि वॾो हिसो मिलियो। पाण रहमतुल्लाहि अलैह हमदे बारी ताला रसूल नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में केतिरा ई नातिया कलाम ऐं बुज़ुर्गाने दीन रहमतुल्लाहि अलैहिम जूं मनक़बतूं लिखियूं आहिनि। संदन कलाम शरई ऐं फ़नी लिहाज़ खां हर ऐब खां पाक आहे। पाण पंहिंजे हिकु रुबाई में फ़रमाइनि था, गुलहाए सना से महकते हुए हार, सक़म शरई से हैं मुनज़्ज़ा अशआर, दुश्मन की नज़र में ये न खटकें क्यों कर, हैं फूल मगर हैं चश्मे आदा में खार। पाण रहमतुल्लाह अलैह जो नातिया दीवान सामाने बख़्शिश पढ़ण ॿुधण ऐं सम्झण सां ताल्लुक़ रखे थो। मकतबतुल मदीना बि उन खे ख़ूबसूरत अंदाज़ में शाया कयो आहे। दावत इस्लामी जी वेबसाइट तां ही दीवान मुफ़्त में डाउनलोड करे पढ़ी सघिजे थो। विसाल शरीफ़ हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह हमेशा मस्जिद में नमाज़ अदा कंदा हुआ, पर विसाल शरीफ़ खां हिकु ॾींहुं पहिरियां अरबा जे ॾींहुं ज़ुहर ऐं असर जी नमाज़ लाइ मस्जिद में न आया त माण्हुनि जूं दिलियूं इन अहसास सां धड़कण लॻियूं त संदन तबियत घणी नासाज़ थी वई आहे। आख़िरी राति इशा जी नमाज़ बिस्तरे ते ई अदा फ़रमायाऊं। उन खां पोइ सभिनी ते दम कयाऊं ऐं ख़ामोशीअ सां अखियूं बंदि करे लेटी पिया त जीअं मामूलात मुकमल करे वठनि। ख़मीस जी राति अधु गुज़री वई त अखियूं खोले वॾे ज़ब्त सां ग़मगीन चहिरनि ॾांहुं निहारियाऊं ऐं पोइ वसियत तौरु फ़रमायाऊं, हर हाल में सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल पैरा रहिजो, छो त इहा ई नजात ऐं कामयाबीअ जी वाट आहे। पोइ थोरी देरि खां पोइ फ़रमायाऊं, हर ॾुखे याने मुश्किल वक़्त में हस्बुनल्लाहु व निअमल वकील पढ़ंदा रहिजो। इन्हनि ॿिनि अहम वसियतुनि खां पोइ सूरतुल मुल्क शरीफ़ जी तिलावत फ़रमायाऊं। उन खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ी कलमे तय्यबा जो विर्द कंदे कंदे विसाल फ़रमायाऊं, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। 13 मुहर्रम शरीफ़ 1402 हिजरी मुताबिक़ 12 नवंबर 1981 ईस्वी ते 1:40 ते विसाल फ़रमायाऊं। विसाल वक़्तु बिस्तरे ते शक्ल मुहम्मद जे अंदाज़ में लेटियल हुआ। गुस्ल नमाज़ जनाज़ा ऐं तदफ़ीन जुमे जे ॾींहुं 14 मुहर्रम शरीफ़ 1402 हिजरी मुताबिक़ 13 नवंबर 1981 सुबुह जो 8 वॻे खेनि गुस्ल ॾिनो वियो। सरकारी कलान हज़रत मौलाना सईद मुख़्तार अशरफ रहमतुल्लाहि अलैह सज्जादा नशीन कच्छोच शरीफ़ इस्लामिया इंटर कॉलेज बरेली शरीफ़ हिंद में संदन नमाज़ जनाज़ा पढ़ाई, जंहिंमें लखें मुसलमाननि शिरकत कई। पोइ पाण रहमतुल्लाहि अलैह खे पंहिंजे वालिद माजिद इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाहि अलैह जी भर में खाॿे पासे खां दफ़न कयो वियो। अल्लाह पाक जी मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जे तख़ल्लुस नूरी जी चइनि हर्फ़नि जे निस्बत सां चइनि उलमाए अहले सुन्नत जा तासुरात। 1 हुज़ूर हाफ़िज़ मिलत हज़रत अल्लामा हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ साहिब रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, पंहिंजे शहर में कंहिंखे इज़्ज़त ऐं मक़बूलियत न मिलंदी आहे, पर हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह खे पंहिंजे ई शहर में जेका इज़्ज़त ऐं मक़बूलियत हासिल आहे उन जो मिसाल किथे बि नथो मिले। 2 हुज़ूर मुजाहिद मिलत हज़रत अल्लामा मुहम्मद हबीबुर रहमान रज़वी उड़ेसवी रहमतुल्लाहि अलैह फ़रमायो, हिन दौर में हिन याने हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जी हस्ती फ़क़ीदुल मिसाल याने बेमिसाल आहे। ख़ासि करे बाबे इफ़्ता में बल्कि रोज़मर्रा जी गुफ्तगू में बि पाण जेतिरे क़दुरु मुहतात ऐं मुनासिब लफ़्ज़ ऐं क़यूद इस्तेमालु फ़रमाईंदा आहिनि, अहले इल्म ई उन्हनि जे मंज़िल मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। 3 ग़ज़ाली दौरान हज़रत अल्लामा सईद अहमद काज़मी शाह साहिब रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, सैयदी मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जो शान हिन हक़ीक़त मां ज़ाहिर आहे त पाण इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिलत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह जी जिगर जा टुकड़ा ऐं संदन सही जानशीन हुअण सां गॾोगॾु याने पुट जे पीउ जो राज़ हूंदो आहे जा सच्चा मिस्दाक़ आहिनि। 4
खलीफ़ा आला हज़रत सैयदी क़ुतुब मदीना हज़रत शाह ज़ियाउद्दीन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइन था, मुफ्ती आज़म हिंद खलीफ़ा आला हज़रत सैयदी क़ुतुब मदीना हज़रत ज़ियाउद्दीन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइन था, मुफ्ती आज़म हिंद वाक़ई मुफ्ती आज़म हिंद आहिनि, आला हज़रत आहिनि ऐं सिद्दीक़ियत जे दर्जे ते फ़ाइज़ आहिनि। 5 बानी दावत इस्लामी मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया फ़रमाइन था, ताजदार अहले सुन्नत शहज़ादा आला हज़रत हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह दारुल उलूम मंज़र इस्लाम बरेली शरीफ जा अज़ीम फ़ाज़िल उलूम ऐं फ़नून जा माहिर मुफ्ती इस्लाम जय्यद आलिम दीन केतिरनि किताबनि जा मुसन्नफ़ शाइर इस्लाम ऐं मशहूर शेख तरीक़त हुआ। हिक ॿी जाइ ते फ़रमाइनि था, हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह जा शहज़ादा वली इब्ने वली आशिक़ रसूल इब्ने आशिक़ रसूल हुआ। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाहि अलैह जे शान में हिकु मनक़बत लिखी आहे, जेका संदन नातिया किताब वसाइल बख़्शिश में मौजूदु आहे। उन मनक़बत जे मक़ता में आजिज़ी कंदे लिखनि था, काश नूरी के सगों में हो शुमार, ये तमन्नाए दिले अत्तार है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।